अस्सलाम वालेकुम मौजूद नाज़रीन 3 इडियट्स से ईद स्पेशल सां गॾु मां आहियां सौरभ सुमरो। ईद स्पेशल में एक लेडीज टेलर आयो आहे उस्ताद दुरल दर्जी। काॾे वियो इहो काॾे वियो दर्जी वियो काॾे अदा मूंखे एॾी तकलीफ़ आहे इहो दर्जी ते आयो नी त मां हिनखे न छॾी त लेडीज जी सुतण में कॾहिं खीसो हूंदो आहे हिन खीसो हूंदो आहे थोरो घटि खाईंदा कुझु पेट वांगुरु वधी वियो आहे मैडम। मूंखे कपिड़ा मूंखे पंहिंजा भराए ॾे मैडम अवी मूंखे अवी ज्यादती पिया कयो असीं जाती तूं तो करे नी ॿई जोड़ा मुंहिंजा ख़राबु कया अथई। मुंहिंजे पुट जी एॾी सोढ़ी कमीस ठाही अथई जंहिंमहिल बि कमीस लाहींदो आहे पहिरियों कैंची सां कटी ॾी त मां पोइ लाहींदो आहे। अवी माप ॾियो ई न पिया असांजी ॾिसो न मैडम। टे दफ़ा माप ॾियण वई त मां हिनखे माप न थी मैडम ॾाढी जज़्बाती आहे असीं छो पिया हथु सिधो कयो मैडम असीं वठूं माप मैडम हेॾो हथ पे सिधो करे कॾहिं हीअं पई थी वञे कॾहिं हीअं पई कॾहिं हीअं पई थी वञे। अदा मशीन हूंदी आहे पेरनि वारी हीअं हुजे न किट 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 उहा ठहंदी वेंदी आहे हे हिन सां हलाईंदो थो छा छा तो छा तो रोज़ जी कोशिशि कयां थी नथो अचे मेकअप ख़राबु थी मेकअप ख़राब थींदो रोज़ जो हिकिड़े जोड़े जे लाइ तव्हां परेशान मेकअप लाहिण खां पोइ तव्हां हिन वांगुरु लॻंदव। आउं ॾिठो आहे मूंखे बग़ैर मेकअप जे बि वञा पई रखे में चढ़ी त हिन चयो काॾे थी वञे मां चयो पाड़े जो आहे फिरी आहियूं असां मां काॾे अचां मां हिते आहियां हेॾो फिरी फिरी आहियो न पाड़े जो आहे न फिरी तव्हांजो मुड़ुसु न हूंदो तव्हां ही मैडम वधे पई कॾहिं पेट थो वधे मैडम जो कॾहिं अदा मां रोज़ा रखिया सवड़ में कपाए जी जाइ ते पलाल विधो अथई तूं टेलर आहे तूं असां सां टेलर कंदो तो हुते तो मैडम हिते वेह